इश्क जॾहिं बीमार कुछ लाउडा आवाज जा सम कुछ खटको थी जमात वजे या भजे इंशाल्लाह भजदी कान वजदी जॾहिं बीमारी मालिक मारे इश्क में प्यारे बिलाल पे पत्थर रखे थे गिलियों गिट्टी उनमें नौशरी वारो तन्ह भी पल पल प्यो पुकारे इश्क जंगी ओद लगी हिकड़ी माई की खबर पीर नबी से दुनिया का हलिया गया और औरत जो जंग में नौशरी वारो औरत जो जंग में मुर्सो शहीद थी यो भाप पीर के बुधायो तो माई सोहरा नबी दुनिया का हलिया गया पेरन में जुत्ती भी न पाते घरा निकली पे शाह अब्दुल लतीफ बेटा ये गड़ी माई चाहिए जे ता मोकल दियो तो बुधाया हो रोए पई ज़ारो ज़ार खोले वार कुंडल पहाड़ में ससी पुनला पे रोए नहीं ये दीवानी मुस्तफा रोए पई ज़ारो ज़ार खोले वार कुंडल पहाड़ दाता जाम जबल जामिया मथा में कमलार खोले वार कुंडल पहाड़ में अच्छी भी रोंदी 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 के जमाई तो जो मुर्स शहीद थी असांजे सिंध में जी मुर्स वेंदो आहे त असीं हुनखे चवंदा आहियूं बेवाही अब आइए न हाणे वीचारी जीअं वाह का कहाणी कंहिंजो माई तुंहिंजो मुर्स हलियो वियो चएसि मुर्स खे छॾ ॿुधा त मदीने जो साईं किथे कंहिंजो माई तुंहिंजो पीउ हलियो वियो चएसि पीउ खे छॾ ऐं रसूलुल्लाह ॿुधा त मदीने जो साईं किथे आहे कंहिंजो माई तुंहिंजो भाउ हलियो वियो चएसि भाउ खे छॾ ॿुधा त मदीने जो साईं किथे आहे रोंदी रोंदी पई अचे नौशहरे वारो होश नश जॾहिं सरकार जे चेहरे ते नज़र पई जे कुल मुसीबतिन बादक जलल ओ मुंहिंजा हबीब हाणे का बि मुसीबत मूंखे परेशान न कंदी छो त जंहिंजो मुहम्मद वेठो आहे तंहिंजा हिन जहन में बि बेड़ा पार अॻे जहन में बि ख़ुदा हुन जा बेड़ा पार फरमाए छॾी इहो त इश्क नबी से